नदी सखर में गुज़िरियल रात अगवा बाद क़त्ल थियल नींगर जयशपाल के क़त्ल में मुलविस संदसि सौट ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे। एसएसपी सिंगार मलिक जो चवणु आहे त नींगर के संदसि सॻे सौट क़त्ल कयो जंहिं एतराफ़ पिणु कयो आहे। एसएसपी सखर सिंगार मलिक सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पिणु इहो चयो त मक़तूल जयशपाल के पंहिंजे सौट अविनाश क़त्ल कयो आहे जेको गिरफ़्तार थियल आहे जंहिं क़त्ल जो एतराफ़ पिणु कयो आहे। डॉल्फिन टावर सखर जे रिहायशी 5 वरियनि जे जयशपाल के रात अगवा कयो वियो हो। अगवा के इल्जाम में नींगर के वालिद जय कुमार की फरियाद ते संदसि भाइटे अविनाश कुमार के गिरफ्तार कयो वियो हो जंहिंखे सी सेक्शन पुलिस गिरफ्तार करे वरितो हो। इन हवाले से असां राब्तो कयो आहे। एसएसपी सखर सिंगार मलिक साहब असां के ज्वाइन कयो आहे। सिंगार मलिक साहब बड़ी मेहरबानी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ। सब खां पहिरियां इहो ॿुधाइजो त उनजे सौट जेको आहे जयशपाल जे क़त्ल में जेको मुलविस आहे उन ॾोह जो एतराफ़ कयो आहे। ॿुधाइजो त वजह कहिड़ी ॿुधाई अथसि उनखे क़त्ल करण जी? जी वजह हुन घरेलू नाचाकी ॿुधाई आहे। सॼो सोच आहे हुनजो ब्लड रिलेशन्स आहिनि। पंहिंजो जेको अविनाश आहे उहो हुनजे मक़तूल जे वालिद वटि मुलाज़िम आहे, माना पंहिंजे चाचे वटि मुलाज़िमत बि कंदो हुयो। हुनजे अकाउंट्स खे हुनजे घर जे मामलातनि खे को सब्जी वठणु वेंदो हुयो, उहे सॼा मामला ॾिसंदो हुयो। पोइ हुन चयो त जेको रवैयो हुयो हुनजे वालिदैन जो उहो प्रिलिमिनरी वो ठीक न हो, नामुनासिब हो, जंहिंजे करे मां इहो कदम खयो आहे ऐं मां नंढे नींगर खे जेको आहे क़त्ल कयो आहे। सिंगार मलिक साहब इहो ॿुधाइजो त अव्हां के इन पूरे क़त्ल जी जेका आहे ॼाण कीअं मिली, अव्हां उन मुलज़िम ताईं कीअं पहुता? जी इनिशियली असांखे रात जो 11 साढे 11 बजे ताईं इतला मिली त ॿ हिंदू छोकिरा रायत आहिनि। त जॾहिं हुनजे वालिदैन सां राब्तो थियो त हुननि असांखे ॿुधायो त जेको जय कुमार जेको जयशपाल आहे उहो पंहिंजे सौट सां गॾु वियो आहे ऐं सौट जेको अविनाश आहे उहो हुनखे चॉकलेट वठण जे बहाने चॉकलेट वठी ॾियण जे गर्ज़ सां हुनखे वठी वियो आहे। जॾहिं उहा इतला थी मीटिंग थिया 2-3 कलाक थिया त हुननि जे वालिदैन ॿुधायो त असांजे हिन जेको छोकिरो अविनाश आहे हुनजो तरीक़ेकार हुनजी संगत बि सुठी न हुई ऐं हिनजो उथण वेहण सुठनि माण्हुनि सां न हुयो। जॾहिं उन्हनि इहे शक जो इज़हार कयो त असां पीटीआर वरितीसीं, लोकेशन वरितीसीं, त लास्ट लोकेशन जेके हुआ जिन इलाइक़नि जी पहुती हुजे असां टीम्स तश्कील ॾिनूंसीं, टिकटिंग कराईसीं, ॻोल्हा शुरू कईसीं। उन खां बावजूद बहरहाल जॾहिं शक हिननि इज़हार कयो हुनखे पकड़ियोसीं, जॾहिं पकड़ण खां पोइ हिन पाण एतिरा पे जुर्म कयो त असां जेको आहे क़दम खयों आहे। छोकिरे जे बारे में हिन खां मालूम कयो त हिन जो मां मारे करे हुनखे लकी वारे साइड ते कयो आहे। पुलिस पार्टी मुक्ति थींदो हुते जेको आहे डेड बॉडी करणु। सिंगार मलिक साहब इहो बि ॿुधाइजो त हिन ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे सौट जेको आहे अविनाश उन पारां, छा पुलिस वधीक बि जांच करे पई त छा अविनाश सां गॾु को ॿियो माण्हू बि हुयो हिन में? जी हा, उहा सुभाणे तफ़्तीश इब्तिदाई मराइल में आहे। जेके बि कानूनी तकाज़ायूं आहिनि उहे पूरियूं कयूं वञनि थियूं। एफआईआर थिए पई, डीएनए एनालिसिस जे लाइ ॾाका खां असां फॉर्मल स्क्रीन कराई पई जंहिंमें सीरोलॉजी जंहिंमें ब्लड सैंपल्स ऐं जेके समूरा सैंपल्स आहिनि उहे वठी महफ़ूज़ करे उहे लेबोरेटरी मोकिलिया विया आहिनि ऐं जीअं ई सुठो हिननि जो रिज़ल्ट ईंदो त उहो बि तफ़्तीश में जेको आहे उहो फाइनलाइज़ कयो वेंदो। बट इनिशियली जेको बयान हुयो मक़तूल हिनजो क़ातिल जो उन इहो ॿुधायो त मां इहो अकेलो क़दम कयो ऐं मूंसां गॾु कोई बि माण्हू न आहे। अच्छा सिंगार मलिक साहब इहो ॿुधाइजो त अगरि कंहिं ॾोह में अहिड़ी वारदात में मुलज़िम जेकॾहिं पाण ॾोह जो एतराफ़ करे वठे त हुन में प्रोसीडिंग अॻिते छा हूंदी आहे? हाणे अॻिते हिन जो प्रोसीजर छा हूंदो इन केस जो? जी हिन में जेके एविडेंसिस आहिनि उहे मुलज़िम जी गिरफ़्तारी कई वेंदी ऐं मुलज़िम खे कोर्ट में पेश कयो वेंदो ऐं जेके बि इनक्रिमिनेटिंग एविडेंसिस आहिनि मुलज़िम जे ख़िलाफ़ जीअं त डीएनए थी वियो उनजी रिमांड वरिती वेंदी। उन रिमांड वठण खां पोइ हिन जा जेके आला क़त्ल आहे जंहिं रस्सी सां हुननि घुटो कई उहे बरामद कया वेंदा। हुनजा मोबाइल फ़ोन बरामद कया वेंदा जेके जंहिं तरीक़े सां हुननि सरंजाम ॾिनो उहो रूट आइडेंटिफाई कयो वेंदो कहिड़े कहिड़े रूट खां वियो ऐं जेके बि एविडेंसिस आहिनि उहे ऑब्वियसली कलेक्ट थी चुका आहिनि। मज़ीद उहे एविडेंसिस कलेक्ट थींदा जेके इनकॉर्पोरेट कया वेंदा तफ़्तीश में ऐं फाइनली पोइ चलान सफ़र कयो वेंदो। सभिनी रिपोर्ट्स जेके फॉरेंसिक रिपोर्ट उन्हनि सभिनी खां पोइ उहे जेके बि एविडेंसिस इंक्रिमिनेटिंग एविडेंस हुन जे ख़िलाफ़ गॾु थींदा वेंदा ऐं उहो चलान पेश कयो वेंदो। जिनमें अदालत आलिया खे एविडेंसिस ॾिना वेंदा त अदालत आलिया मदार है उनके बारे में कर सकते। सिंगार
मलिक साहब, वॾी महिरबानी सिंध टीवी न्यूज़ के पंहिंजो वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, सखर मां गुज़िरियल राति अगवा बाद क़त्ल थियल नींगर जयशपाल जे क़त्ल में मुलविस संदसि सौट ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। एसएसपी सिंगार मलिक जो चवणु आहे त नींगर खे संदसि सॻे सौट क़त्ल कयो, जंहिं एतराफ़ पिणु कयो आहे।